أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا والذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما. تحيتهم يوم يلقونه سلام وأعد لهم أجرا كريما. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. وبشر المؤمنين بأن لهم من الله فضلا كبيرا. صدق الله العظيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. मेहमान रमज़ान जी
अठी इफ्तारी जा अठी इफ्तारी जी ट्रांसमिशन आहे जेका तव्हां लाइव KTN चैनल था ॾिसो पिया हुन में आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे किरण मीर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कहिड़ा हाल आहिनि आमिर, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे अॼु ख़ैरनि सां माशाल्लाह सां अठी इफ़्तार अठी रमज़ान मुबारक हुजे। तव्हांखे बि इलाही इलाही मुबारक हुजे ऐं मूंखे बसि थोरो अॼु फील थिए थो त अॼु ख़ैर सां अठों रोज़ो बाक़ी रहमत वारो अशरे में ॿ ॾींहं बाक़ी बचा आहिनि ऐं पर असांजो महिमान असां सां गॾु अञा 22 ॾींहं आहे। बिल्कुलु आहे, पर ही रहमतुनि वारो जेको अशरो आहे न रहमत ॾाढो जल्दी गुज़री थो। बिल्कुलु हा रहमतुनि वारो पोइ वरी पोइ इन खां पोइ मग़फ़िरत वारो ईंदो, उहो बि ईअं ई वारो वॼाए वेंदो, वरी पोइ निजात वारो ईंदो, उन में त तव्हांखे ख़बर आहे ताक़रातूं आहिनि उन में त। बिल्कुलु अॼु बेसिकली मूं सोचियो त अॼु पाण स्टार्ट में ॻाल्हायूं त इंसान जे अंदरि जेका हिकिड़ी लालच हूंदी आहे, हा उहा लालच इंसान खे मतिलबु कुझु अरसे जे लाइ त अर्श ते विहारींदी आहे, पर कुझु टाइम खां पोइ उहा वरी उनखे फर्श ते विहारे छॾींदी आहे। हाणे पाण अगरि बिल्कुलु बिल्कुलु पाण हिकिड़ी नंढड़ियूं एग्ज़ाम्पल्स वठूं, पाण वटि हिकिड़े दफ़ा नंढड़े हूंदे अगरि पाण वटि साइकिल हूंदी, जॾहिं साइकिल बि न हूंदी त पाण ख़्वाहिश कंदा हुआसीं त साइकिल हुजे। साइकिल ईंदी त वरी चवंदासीं त हाणे साइकिल अची वई आहे, हाणे असां वटि स्कूटर हुजे। स्कूटर खां पोइ पंहिंजी लालच वधी वेंदी आहे त हाणे गाॾी अचे। गाॾी खां पोइ वरी पाण वटि वैराइटीज़ अची वेंदियूं आहिनि खोड़ सारियूं, त न भाई अच्छे कलर वारी गाॾी न हुजे, ॻाढ़े कलर वारी हुजे, डिकी वारी हुजे ऐं थोरी वॾी हुजे, 4x4 हुजे, 4 व्हील हुजे। ईअं ई अगरि पाण पंहिंजी प्रोफेशनल लाइफ ते वञूं त पाण वटि कंहिं ज़माने में जॉब कोन हूंदी आहे, ठीकु आहे, पोइ चवंदा त अलाह साईं असांखे किथे सरकारी या प्राइवेट इदारे में ई हणी छॾियो, पर जेॾी महिल असांखे वरी उहे नौकरियूं मिलंदियूं आहिनि त पोइ वरी अंदरि पंहिंजे अंदरि हिकिड़ी अलॻि नीड वधी वेंदी आहे। इंसान बेसिकली ग्रीडी थी थो वञे त अंदरि छा थींदी आहे, पोइ पाण छा कंदा आहियूं उन दौरान पाण हिकिड़ा दुनियावी ख़ुदा ठाहे छॾींदा आहियूं त बाबा जेको मुंहिंजो बॉस चवंदो उहो सही आहे, बाक़ी जेको रहमतुल आलमीन आहे जंहिं सॼी दुनिया खे ख़लकियो आहे, जंहिं सॼी दुनिया खे ठाहियो आहे, उनखे पाण उन दुनियावी टेंशननि में अची पाण उन खां परे थियो वञे। पोइ इंसान हिकिड़े ॿिए एस्पेक्ट जी तरफ़ ईंदो, हिकिड़े ॿिए ज़ाविये जी तरफ़ सोचंदासीं। दोस्तो इन ते अञा बि कचहरी जारी रखंदासीं। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था। महिमान रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हां हींअर KTN चैनल ते ॾिसी रहिया आहियो, ऐं असां ब्रेक ते हुआसीं। ब्रेक खां पहिरीं असां तव्हांखे इंट्रोडक्शन न ॾेई सघियासीं, जेके असांजा महिमान हींअर असां सां गॾु फ्लोर ते मौजूदु आहिनि। सो हमदे बारी ताला जे लाइ असां सां गॾु आहिनि अहमद रज़ा नैयर साहबु, ऐं ॿिया दोस्त आहिनि हुन सां गॾु अहमद रज़ा हुसैनी साहबु, ऐं तमामु ख़ूबसूरत नाथुआ आहिनि ॿई असांजा भाइर जेतिरा बि असांजा वेठा आहिनि। ऐं ॿियो असां सां गॾु इस्लामी स्कॉलर बि गॾु आहिनि, जेके वरी आऊं उहा ई ॻाल्हि चवंदुसि असांजा रेगुलर गेस्ट आहिनि। एवरी ईयर साईं खां असां मुफ़ीद ऐं सुठियूं सुठियूं इस्लामी ऐं रमज़ान जी मुनासिबत सां, दीन जे मुनासिबत सां, ईमान जे मुनासिबत सां जेके बि असांजे माइंड में सुवाल हूंदा आहिनि, क्वेश्चन्स हूंदा आहिनि, उहे असीं साईं सां शेयर कंदा आहियूं, ऐं साईं उन्हनि खे उन्हनि जा तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां असांखे उन्हनि जा जवाब ॾींदा आहिनि। मुफ्ती सैयद कमर ज़मा शाह काज़मी साहब, उहे बि असां सां गॾु इस्लामी स्कॉलर आहिनि असां सां गॾु। सो सभिनी खां पहिरीं हमदे बारी ताला जे लाइ असीं दावत ॾींदासीं अहमद रज़ा नैयर साहब खे, त हमदे बारी ताला असांखे ॿुधाइनि। तेरी मेरे मौला मौला तेरी शान मानवालो हो, तेरी शान मानवालो हो, अल्लाहु जल्ला जलालहू, अल्लाहु जल्ला
जलालहू। तेरे नाम पर मेरे खुदा मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा, और मेरी रूह की है यही ग़िज़ा। तेरा नाम लब पे रहे सदा, तेरा नाम लब पे रहे सदा। हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, अल्लाह जल्ला जलालहू। मैं गुनाहगार, मेरे मौला मैं गुनाहगार हूँ ए खुदा। कोई नेक काम ना कर सका और नहीं कर सका तेरा हक अदा। तेरा बदलो फजल है बेबहार, तेरा बदलो फजल है बेबहार। मुझे रखना हश्र में सुरखुरू, अल्लाहू जल्ला जलालहू। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अहमद रज़ा नैयर साहब तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी मशहूर हमद हुई, अल्लाहु जल्ल जलालहू। अच्छा, अॼु जे प्रोग्राम जा जेके स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जा नाला असीं ज़रूरु शामिल कंदासीं। ऐं तलो आहे असां सां गॾु, मलका फूड्स ऐं मलका मसाले आहे असां सां गॾु, बैक पॉलर द पास्ता एक्सपर्ट, रूह अफ़ज़ा, पाकोला, टैंक ऐं मानीस किचन, इहे असांजा स्पॉन्सर्स आहिनि जिन अॼु असांजी 8 रोज़े जी नशरियात में असां सां ताउन कयो आहे। ऐं किचन जे हवाले सां बि अॼु हलूं किचन जी तरफ। बिल्कुल। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह। आप लोग कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। आपको आज 8वां रोज़ा बहुत बहुत मुबारक हो। बहुत शुक्रिया। अल्लाह की बड़ी रहमत है कि देखें इतनी तेज़ी से हम लोग आगे बढ़ रहे हैं और ये अशरा ख़त्म भी होने वाला है बहुत जल्दी। बाकी 2 रोज़े रहमत के। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, वैसे मतलब आप एक्सपर्ट हैं, शेफ़ हैं आप, तो सहरी में आप क्या करती हैं, मतलब क्या खाती हैं आप? शहरी में मैं जैसे हम लोग मोस्टली पराठे, सालन और उसके साथ जो आपकी फेनी होती है, फेनी, कुछ डेट्स, कभी फ्रूट में कभी हुआ तो बनाना ले लिया जो आपकी मदद करता है, जैसे प्यास नहीं लगे। स्पेशली जैसे गर्मियों के रोज़े होते हैं तो कोशिश करते हैं कि थोड़ी डेट्स खाएं, थोड़ा सा फ्रूट खा लें और अपनी फेनी, दही और जो हमारे देसी खाने होते हैं उसमें। मतलब ये आपके कहने का मकसद है कि सहरी में इंसान को हल्की डाइट रखनी चाहिए, ज़्यादा हैवी नहीं खाना चाहिए। देखिए, अगर 15 घंटे का रोज़ा है, इट डिपेंड्स, हर किसी का मेटाबॉलिज्म और जो खाने का तरीका और जो उसकी वो होती है डाइजेस्ट करने का वो सिस्टम अलग होता है। कुछ लोगों को हैवी डाइट डाइजेस्ट हो जाती है, कुछ लोगों को नहीं होती। तो इट डिपेंड्स कि भाई आपको क्या सूट करता है, आपका क्या मूड है, आप उससे खा सकते हैं। लेकिन बहुत ज़्यादा ऑयली चीज़ें अवॉइड करनी चाहिए क्योंकि हम इफ्तार में भी ऑयली चीज़ें खाते हैं। लेकिन एक प्रॉपर सहरी ज़रूर करनी चाहिए।
सही ज़बरदस्त। सही। अच्छा और- हिकिड़ी ॿी शइ बि जी। क्लियर कंदा कयूं त फेनी खे उर्दू में फेनी चवंदा आहिनि, सिंधी में हिनखे वरी 70 भेनियूं चवंदा आहिनि। 70 भेनियूं चवंदा आहिनि, 70 रंग भेनियूं। बिरंगी हूंदी आहे। हाँ, तो जैसे आज आज- क्या स्पेशल है हमारे अच्छा, पास? आज हम बना रहे हैं चिली चिकन ड्राई विद फ्राइड राइस। और इसमें जो है ये बड़ी लाइट सी रेसिपी है, क्योंकि रमज़ान में कोशिश यही होती है कि थोड़ा सा मिर्च मसाले आप थोड़े कम करें, क्योंकि फ्राइड आइटम्स पे लोगों का ज़्यादा ज़ोर होता है। अगर आप रोज़े के टाइम देखें, जो जैसे आपने हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से इफ्तार का कहा, तो इफ्तार में आप अगर फ्रूट्स कंज्यूम कर रहे हैं तो बहुत अच्छी बात है, और दही लें तो उससे भी आपको बहुत फ़ायदा होता है। और अगर इफ़्तार में आप जैसे जो फ्राइड आइटम्स की जगह आप थोड़ा सा सूप पी लें ना, तो उससे ये होता है कि आप पूरा जो दिन का आपका वक्त होता है, आपका जो स्टमक होता है वो इतना तैयार नहीं होता इतनी हैवी डाइट के लिए, क्योंकि आपका पूरा दिन आप रोज़ा होता है, आप खाली होता है पेट। तो आप थोड़े लाइट, जैसे नमाज से पहले आप थोड़ा सा कुछ लाइट खाएं, आधा घंटे का ब्रेक दें, फिर उसके बाद कुछ खाएं। मतलब एकदम फ्राइड आइटम्स और जो हम बहुत सारी चीज़ें हमारे माशाल्लाह दस्तरखान पे मौजूद होती हैं वो हम फौरन शुरू करते हैं, एकदम से फिर डाइजेस्टिव हाँ, सिस्टम तो भी फिर वो आपको गड़बड़ प्रॉब्लम जाता होता है। इस सही। वजह से थोड़ा लाइट खाएंगे तो फिर अच्छा रहेगा। लेकिन आपको तो आमिर ने कहा था कि वीक में एक दिन फ्राई राइस होने चाहिए, आपने तो आज तो भी आप राइस भूल गई ना, बना रहे संडे हैं। है। फ्राइडे और संडे बड़े स्पेशल डेज होते हैं, तो फ्राइडे और संडे को जो है वो कुछ अच्छा स्पेशल बनना चाहिए। चले जबरदस्त। नहीं, वैसे फ्राइडे संडे स्पेशल नहीं, आपने माशाल्लाह से पूरा वीक माशाल्लाह, स्पेशल माशाल्लाह। रेसिपीज ही बनाई बहुत है और आला। बहुत ही टेस्टी रेसिपीज बनाई है। तो Thank you. आज हम क्या, मैं तो रेसिपी का नाम ही इतना बड़ा है, क्या नाम है रेसिपी का? चिकन चिल्ली ड्राई विद फ्राइड राइस। चिकन चिकन चिल्ली चिल्ली। चाइनीज में एक एक्चुअली ये इंडो चाइनीज कहलाता है, जैसे हमारे पाकिस्तानी स्टाइल में, क्योंकि हम मिर्चें वैसे अगर चाइनीज की आप बात करें तो चाइनीज इतना फीका स्पाइसी नहीं होता होता, है, फीका होता है। लेकिन जो हम एशियंस खाते हैं चाइनीज, उसमें जरा चिली ज्यादा होती है, Spicy। तो स्पाइसी बनाते हैं। तो ये थोड़ा सा हमारे एशियंस की डिश से मिलती जुलती है। और जो चिली चिकन इनकी होती है ना चाइनीज में, वो बहुत, चाहे बीफ में हो चाहे वो चिकन में हो, वो बहुत ही ज़बरदस्त होती है। तो ये हम आज जो है बना रहे हैं वो इसमें बना रहे हैं, इसमें ग्रेवी नहीं है बट इट्स डिलिशियस। ड्राई। या चलें ज़बरदस्त। चिकन चिली ड्राई फ्राइड फिश फ्राइड Fried राइस rice। फ्राइड राइस Fried सॉरी। तो ये आऊं हिकु तव्हां जेके असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे बि हिकिड़ो सवाल थो ॾियां, त तव्हां बि कॉल करे अॼु जी जेका रेसिपी आहे जंहिंजो नालो आहे इहो तव्हां असांखे कॉल करे ॿुधायो त अॼु जी रेसिपी जो नालो छा आहे, ऐं तव्हां अगरि जवाबु ॾिनो असांखे त तव्हांखे असीं कंहिं न कंहिं प्रोडक्ट जो गिफ्ट तव्हांखे मोकिले ॾींदासीं इंशाल्लाह, कंहिं न कंहिं रमज़ान जे ॾींहुं। सो इंशाल्लाह, असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि असां सां गॾु बिल्कुलु, आहे। इन्हनि जे लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि आमिर, तव्हांखे यादि हुजणु हूंदो त सना ख्वान मुस्तफ़ा असां वटि जेको कॉम्पिटिशन जी। थियो त माशाल्लाह सां अहमद रज़ा हुसैनी हुन में पार्टिसिपेट कयो बिल्कुलु, हुयो बिल्कुलु। ऐं फाइनल ताईं विया हुआ। बिल्कुल हाँ, उनजो होस्ट हो। हाँ बिल्कुल। बिल्कुल। तो तहाँ मतलब आपने उसमें विन नहीं किया था, आप फाइनल तक गए थे मेरा ख्याल है। तो मैं आपसे यही सवाल करना चाहूंगी कि आपका वो सफर कैसा रहा? सफ़र माशाल्लाह से बहुत अच्छा था, और यानी कि जो मेरे साथ वाले थे वो भी काफ़ी अच्छे पढ़ने वाले थे। बस कुछ ऐसी हालत इनकी थी, तो कुछ गलती नहीं कैफियत थी, जजेस में ये नहीं, मैं जज नहीं था, मैं अच्छा host था। होस्ट थे आप, ठीक है। मैं जज नहीं था। सही है, वरना मैंने कहा मैं अभी से फिर इनको नहीं, मैं जज नहीं था, मैं होस्ट था। लेकिन माशाल्लाह से आप भी जिस तरह मतलब आप इस फील्ड के अंदर हैं, जैसे तव्हां भी पढ़ो था, सिंगिंग सां भी तव्हां जो वास्तो आहे। मैं उनमें जज खान साहब हाँ। सलामत फेरोज हो। पर तव्हां जो छा हुयो हिकिड़ो आइडिया त हिननि खे विन करणु खपे? हाँ। एक्चुअली छा हो जो उते कंटेस्टेंट्स असां वटि घटि में घटि 12-13 ॼणा हुआ, सही। इलाही ॼणा। ऐं नो डाउट जीअं असांखे अहमद रज़ा इहो ॿुधायो त कॉम्पिटिशन टफ हो, इलाही हिकिड़ा हुआ। ॾिसो, ज़रूरी कोन हूंदो आहे त तव्हां नात शरीफ़ पढ़ो पिया, सही। नात शरीफ़ जे पोयां हुनजी अदायगी हूंदी आहे, सही। हुननि जे लफ़्ज़नि जो उतार चढ़ाव हूंदो आहे, तव्हांजो साह खणण जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। नात डिफरेंट तरीक़े सां नात जे लाइ तव्हांखे वॾी प्रैक्टिस करणी पवंदी, वेरिएशन हूंदा सो आहिनि, उहो सॼो हुननि असांजे जेके जजिस हुआ उन्हनि उनखे ॾिठो पियो, उन तरीक़े सां परखियो पियो। मेरे ख्याल विनर कौन आया था? मैं तो मतलब
उनका नाम भी अहमद रजा हुसैन था। जी, जो विनर थे उनका नाम भी अहमद रजा हुसैन। अच्छा माशाल्लाह, जो अच्छा, विनर थे माशाल्लाह, उनका नाम माशाल्लाह। भी अहमद रजा। आप भी और अहमद रजा। हमारे पास जो दोनों गेस्ट बैठे हुए वो भी दोनों अहमद के रजा। स्टार्टिंग में अहमद रजा, सुभान और अल्लाह मुझे भाई। एक और न्यूज़ मिली आज, जो दूसरे हमें नात ख्वां ज्वाइन करेंगे वो भी अहमद रजा ही हैं। माशाल्लाह माशाल्लाह भाई, माशाल्लाह। आज तो मतलब वो कहते हैं कि क्या बात है, क्या ही बात क्या है ही वाकई। बात है। ऐं टाइम मुझे ख्याल सां थोड़ो आहे, तव्हां चवंदसि नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजो दोस्त असांखे ॿुधाईंदो, उहो ब्रेक खां पोइ अची इन दोस्त खां ॿुधिजे। अगरि पाण हूअं ई रमज़ान जे हवाले सां ॻाल्हाइजे, रहमतुनि जे अशरे जे हवाले सां ॻाल्हाइजे, त ही पाण शुरू खां चवंदा ईंदा आहियूं महिमान महीनो आहे, ऐं पाण नफ़्सा नफ़्सी में सिर्फ़ु एहतमामनि में, घर जी घरेलू एहतमामनि में हिन रमज़ान खे पाण मिस करे छॾींदा आहियूं। हाँ, मिस करे छॾींदा आहियूं, पोइ पछताईंदा आहियूं। अच्छा, टियों चौथो ॾींहुं हिकिड़ो दोस्त हो मुंहिंजो, उन रोज़ो न रखियो न, हुन चयो मूंखे एसिडिटी थी पई आहे, सो आउं रोज़ो मिस थो कयां। त मूं चयो ॾिस, अगरि तोखे डॉक्टर्स जा प्रिस्क्रिप्शन्स आहिनि त पोइ तूं भले जेको तूं बर्दाश्त करे सघी थो, रोज़ो न, त तूं बीमार आहीं त एॾी लीनियंसी आहे असांजे इस्लाम में, एॾो ईज़ी मज़हब आहे असांजो, जो अगरि तव्हां बीमार आहियो त तव्हांखे हिकिड़ी लीनियंसी आहे, त हुन अच्छा हू बि मूं वांगुरु फ्रिक्वेंटली रोज़ा रखंदो ईंदो आहे न शुरू खां ई। सो रोज़ो जेॾी महिल इफ़्तार थियो त आउं हेठि हुन सां मिलणु वियुसि, हेठि हिते ई, त मूं चयो ॾे ख़बर, चई यार इन खां यार आउं रोज़ो रखी छॾियां। मूं चयो छो? चई सहरी में बि उथियसि, सहरी कयमि, पाणी पीतमि, मतिलबु सॼो जेको सहरी जा लवाज़मात हूंदा आहिनि उहे कयमि, पोइ वरी पंहिंजी रोज़मर्रा जी लाइफ में एॾो बिज़ी हुयुसि त न को मूंखे पाणी यादि रहियो, न को मूंखे एसिडिटी यादि रही, न कोई मूंखे खाइण पीअण कुझु यादि रहियो। पोइ इफ़्तार जो टाइम थियो, इफ़्तार कयमि बिल्कुलु, त पोइ चई त आउं रोज़ो ई रखी छॾियां। सो इहो अञा बि टाइम आहे पाण सभिनीनि वटि, अञा 22 रमज़ान 22 रोज़ा आहिनि। सो अगरि तव्हांखे अलाह साईं सिहत ॾिनी आहे, अगरि तव्हां में बर्दाश्त जी मादो आहे, कुवत आहे, त तव्हां बि रमज़ान शरीफ़ में रोज़ा रखो। सो दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं पहिरें ब्रेक में वञण खां पहिरीं असां चयो त टाइम घटि आहे, सो इन करे असां चयोसीं त दोस्त जी नात जेको असांजो कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट बि करे चुको सना खाने मुस्तफ़ा में, सो अहमद रज़ा खे असीं गुज़ारिश कंदासीं, अहमद रज़ा हुसैनी साहब खे त असांखे नात रसूल ॿुधाइनि। दुरूद पाक पढ़ें। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मेरे कमली वाले की शान ही निराली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है। दो जहां के दाता हैं आका, दो जहां के दाता हैं, सारा जग सवाली है। खुल्द जिसको कहते हैं मेरी देखी भाली है, खुल्द जिसको कहते हैं मेरी देखी भाली है। सब्ज सब्ज गुंबद है आका का, सब्ज सब्ज गुंबद है, और सुनहरी जाली है मेरे कमली वाले की शान ही निराली है। और बहुत ही खूबसूरत शेर, चांद की तरह इनको
हम कहें तो मुजरिम हैं, चांद की तरह इनको हम कहें तो मुजरिम हैं, क्योंकि इनकी चौखट पर, क्योंकि इनकी चौखट पर चांद खुद सवाली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है। छाँव महकी महकी है, धूप ठंडी ठंडी है, छाँव महकी महकी है, धूप ठंडी ठंडी है, शहरे मुस्तफा तेरी, शहरे मुस्तफा तेरी बात ही निराली है, दो जहां के दाता हैं आका, दो जहां के दाता हैं, सारा जग सवाली है। वो बिलाल हबशी हो या वैसे करनी हो, वो बिलाल हबशी हो या वैसे करनी हो, उन पे मरने वालों की, उन पे मरने वालों की हर अदा निराली है, दो जहां के दाता हैं, सारा जग सवाली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत आवाज़ असांजे हिन भाउ जी। अच्छा, अॼु फ्लोर ते माशाल्लाह असां जेके सैयद आहियूं उहे मेजॉरिटी में आहियूं, माशाल्लाह साईं माशाल्लाह सां कमर ज़मा शाह साहब असां सां गॾु, अहमद रज़ा शाह साहब असां सां गॾु, अहमद रज़ा, आमिर शाह, मतिलबु ईअं अॼु सैयद मतिलबु अॼु फाइनली असां सैयदनि टेक ओवर करे वरितो आहे। सो टेक ओवर थी वियो आहे त असां सां गॾु मुफ्ती साहब गॾु आहिनि असां सां, तमामु सैयद कमर ज़मा शाह साहब। सो दीन जे हवाले सां ई गुफ़्तगू कंदासीं, ख़ूबसूरत महीनो आहे। सो ख़ैर ख़्वाही जो नालो आहे दीन। यकीनन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। दीन अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवस्सुल ऐं तसद्दुक़ सां असांखे मिलियो आहे, इहो असांजो अज़ीम दीन आहे। इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, यानी अल्लाह तबारक व तआला जो जेको दीन आहे हक़ीक़त में उहो ई इस्लाम दीन आहे। जीअं त हज़रत तमीम दारी रज़ी अल्लाह ताला ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हैं, पाण फरमाईंदा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ैर खाई ही असल में दीन आहे। त सहाबी अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैर खाई मां छा मुराद आहे? त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ैर खाई जो मक़सदु इहो आहे त तव्हां अल्लाह तबारक व तआला सां ख़ैर खाई करियो, अल्लाह जे रसूल सां ख़ैर खाई करियो, अल्लाह जे किताब सां ख़ैर खाई करियो, ऐं अल्लाह तबारक व तआला जा जेके
पैगम्बर दुनिया में तशरीफ़ खणी आया उन्हनि सां ख़ैर खाई कयो ऐं अवामुन्नास सां भलाई करियो ऐं अइम्माए मुस्लिमीन जेके आहिनि ख़ा उहे उलमाए हक़ हुजनि या हुक्मरान हुजनि उन्हनि सां ख़ैर खाई कयो। त पोइ इन जी वज़ाहत में अचे थो त अल्लाह ताला सां असां ख़ैर खाई कीअं करियूं। त इन जो मक़सदु आहे त अल्लाह तबारक व ताला जे मथां कामिल ईमान आणणु, यानी अल्लाह तबारक व ताला खे वहदहू ला शरीक मञणु ऐं अल्लाह तबारक व ताला जा जेके बि अहकामात आहिनि उन्हनि जे मथां सही माना में अमल करणु। उन खां पोइ किताबुल्लाह आहे, क़ुरान पाक आहे, क़ुरान पाक जे मथां ईमान बि आणणु ऐं उन सां गॾु गॾु क़ुरान पाक खे पढ़णु ऐं उन जे अंदरि जेके बि अहकामात ज़िक्र कया विया आहिनि उन्हनि खे सही माना में तस्लीम करणु। वरी उन सां गॾु गॾु ख़ैर खाई जो इहो बि मक़सदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे मथां कामिल ईमान रखणु ऐं उन सां गॾु जेके मूं तव्हांखे अल्लाह ताला जी तरफ़ां अहकामात ॾिना आहिनि उन्हनि जे मथां ईमान रखणु ऐं उन सां गॾु अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां जेके मख़लूक जे अंदरि अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जा अहकामात आहिनि ऐं उन्हनि जे मथां यकीन रखणु। जीअं त हुज़ूर फरमायो त आम मुस्लमाननि सां भलाई करणु, इन मां छा मुराद आहे? इहो दीन असांखे सबक़ु ॾिए थो, मैसेज ॾिए थो त तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां ऐं मुस्लमाननि सां ख़ैर खाई कयो, यानी हुननि जे हर मुश्किल में हुननि सां कमु अचो, हुननि जी ख़ुशीअ में, भलाईअ में, मुसीबत में, परेशानियुनि में हुननि जी बाक़ाइदा तव्हां हमदर्दी करियो। त दीन जेको असांखे मैसेज ॾिए थो, पैगाम ॾिए थो, उहो भलाईअ जो पैगाम ॾिए थो, हमदर्दीअ जो पैगाम ॾिए थो, इख़लास जो पैगाम ॾिए थो, हिक ॿिए जी मुश्किल में, तकलीफ़ में हिक ॿिए जो मददगार थियण जो पैगाम ॾिए थो। ऐं असल में दीन जो बुनियादी मक़सदु इहो ई आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। दोस्तो असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में असां सां गॾु शाह साहब आहिनि, जिन खां असां दीन जे हवाले सां गुफ़्तगू हले पई। अच्छा, दीन में आसानी बि आहे? दीन असांजो उहो प्यारो ऐं आसान दीन आहे जंहिंमें इंसान जे लाइ का बि दुश्वारी न आहे, का बि मुश्किल न आहे। हर मोड़ ते, हर मसइले में दीन असांखे रुख़सत ॾिए थो, असांजे लाइ आसानी पैदा फ़रमाए थो। जीअं त क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, वमा जअल अलैकुम फ़िद्दीन मिन हरज। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो तव्हांजे लाइ दीन में का बि तंगी न आहे, को बि हर्ज न आहे। उन जूं कई मिसालूं आहिनि, पर उन्हनि मिसालनि मंझां हिकिड़ी मिसाल हदीस जी सूरत में तव्हांजे गोश गुज़ार करणु चाहियां थो, जीअं त असांजा नाज़रीन बि ॿुधंदा त इंशाअल्लाह ईमान ताज़ो थी वेंदो। उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा पान फरमाइनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जंहिं कम में अल्लाह तबारक व ताला मूंखे रुख़सत ॾिनी आहे ऐं तव्हां उन कम जे मथां ज़िद न करियो। ऐं उन जे मुतालिक़ हदीस में वाज़े हुकुम आहे, जीअं त हुज़ूर जे दौर में कुझु अहिड़ा शख़्स हुआ जेके इहो इरादो रखंदा हुआ त असां मुसलसल निमाज़ पढ़ंदासीं, सुम्हंदासीं न, मुसलसल निमाज़ पढ़ंदासीं, सुम्हंदासीं न। वरी ॿिया उहे शख़्स हुआ जिन चयो त असां मुसलसल रोज़ो रखंदासीं ऐं इफ़्तार न कंदासीं। ऐं टिया उहे शख़्स हुआ जिन चयो त असां यानी कि शादीअ जी जेका सुन्नत आहे उनखे न अपनाईंदासीं। त जेॾीमहिल इहा ख़बर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पहुती त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधी करे ॾाढो परेशान थिया ऐं हुज़ूर जो चहिरो गज़ब वारो बणिजी वियो, गुस्से में अची वियो। पाण करीमन फरमायो त अल्लाह तबारक व ताला जे इल्म खे सभ खां वधीक आउं ॼाणा थो ऐं अल्लाह तबारक व ताला खां सभ खां ज़्यादा आउं ॾिजण वारो आहियां। जॾहिं अल्लाह मूंखे रुख़सत ॾिनी आहे त ऐं तव्हां कीअं वरी उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां ज़िद करियो था। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व ताला मूंखे इहो इख़्तियार ॾिनो आहे, इहा फ़ज़ीलत ॾिनी आहे ऐं इहो मुक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे
जो उन जे बावजूद आऊं निमाज़ भी पढ़ां थो ऐं आराम भी करियां थो ऐं पाण फरमाऊं था रोज़ो भी रखां थो ऐं इफ़्तार भी करियां थो ऐं पाण उन सां गॾु गॾु फरमाऊं त मूं शादी भी कई आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको मुंहिंजी सुन्नत ते मुंहिंजे तरीक़े ते मुंहिंजे रस्ते ते नथो हले लिहाज़ा उहो मुंहिंजे माना दीन जे मथां न आहे मुंहिंजे रस्ते जे मथां न आहे इन मां छा मुराद आहे त इस्लाम असांखे रुख़सत ॾिनी आहे असांखे आसानी ॾिनी आहे असांजे लाइ सहूलियत ॾिनी आहे त जीअं माह रमज़ान मुबारक जो महीनो आहे तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त हिकु शख़्स अगरि बीमार आहे अगरि हुनखे तकलीफ़ आहे उहो रोज़ो नथो रखी सघे त इन जो इहो मक़सदु न आहे त उहो हर सूरत में रोज़ो रखे इस्लाम चवे थो त अगरि रोज़ो नथो रखी सघे बीमार शख़्स त जीअं त उहो सेहतमंद थिए त पोइ सेहतमंद थियण खां पोइ उहो रोज़ो रखे त अहिड़ियूं कई मिसालूं आहिनि दीन जे अंदरि जेके असांजे लाइ आसानी पैदा कनि थियूं ऐं असांखे मुश्किल में नथियूं विझनि चवण जो मक़सदु त पंहिंजो मज़हब पंहिंजो दीन इलाही आसान आहे बिल्कुलु आसान बिल्कुलु आसान आहे कॉल आहे असां सां गॾु ॾिसूं केरु आहे असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बेटा जी अदी छा नालो आहे भेण बाबू जो नालो नहीं आहे मां हैदराबाद खां थी ॻाल्हायां अदी ख़ुशि आहियो सभु शइ लॻो पियो तव्हांजो प्रोग्राम ॾाढो A1 ॾाढियूं सुठी सुठियूं असांखे ॻाल्हियूं मालूम कई अथनि महिरबानी प्रोग्राम मूंखे वणंदो आहे इहो महिरबानी नातू बि सुठा था ॿुधाइनि नातुनि जी वाह बि शौक़ीन आहियां महिरबानी अलाह जो शुक्र आहे पोइ तव्हां ॿुधायो असांखे बिल्कुलु ॿुधायां थी तव्हां ॿुधणु चाहियो बंदि न करे छॾियो नथा बंदि कयूं तव्हां ॿुधायो किरण ख़ुशी लॻी पई आहे बेटा अस्सलाम वालेकुम बेटा कीअं आहियो आंटी ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र बेटा हाणे असांखे विसारे छॾियो अथव असां कॉल नथा खणो न बिल्कुलु असां छा कयूं केॾां वञूं न तव्हांजो पंहिंजो चैनल आहे कयां थी न बिल्कुलु तव्हांजी कॉल असां खणंदा आहियूं मदनी मदीने वाले मुझे दर पे बुलाना मदनी मदीने वाले मेरी आँख में समाना मदनी मदीने वाले मुझे दर पे फिर बुलाना मदनी मदीने वाले मेरी आने वाली नस्लें तेरे दर में है जो मचले उसे नेक तुम बनाना मदनी मदीने वाले मदनी मदीने वाले अच्छा मूं आंटी आहे त आंटी करे ई उन्हनि सां मुखातिब थियां ऐं अदी उन्हनि खे मूं चई छॾियो जॾहिं तव्हांखे पुटु चयो त पोइ मूं चवां हिन खे आंटी चई सघां रेगुलर कॉलर आहिनि ऐं माशाल्लाह सां हर प्रोग्राम में कॉल कंदियूं रहंदियूं आहिनि हैदराबाद जूं आहिनि उते स्टे मतिलबु रहंदियूं आहिनि ऐं जंहिं बि प्रोग्राम में कॉल कंदियूं आहिनि त माशाल्लाह नात हुजे या मतिलबु कुझु बि ॿुधाईंदियूं ज़रूरु आहिनि ज़बरदस्त त असां बिल्कुलु वो अपनी फीलिंग्स का किस तरह से इजहार करें तो वो जब कुछ कहते हैं तो उन्हें बड़ा अच्छा लगता है और ये कि आपके ये प्रोग्राम की भी बड़ी अच्छी बात है कि भाई कॉलर कॉल करता है अपनी फीलिंग्स का इजहार करता है एक्सप्रेस करता है तो बड़ी अच्छी बात है बिल्कुल और हमारा तो सारा माइंड ही किचन की तरफ है कि पता नहीं रेसिपी हमारी कहाँ तक पहुंची है रेसिपी अभी हम अच्छा ये रेसिपी तो इसका तो मैं पूछ ही नहीं सकता सवाल कि ये कहाँ की है नहीं मैंने आपको बताया देखें चाइनीज तो जाहिर सी बात है चाइनीज चिल्ली है यानी लेकिन उसमें वेरिएशंस हैं जैसे मैंने बताया कि उसमें हमने बहुत सारी चेंजेस किए हैं हम अपने फ्लेवर अपने जो हमारे मिर्च मसाले हैं हमने उनको ऐड किया है तो शामिल करके तो वो हमने अपने स्टाइल से उसको बनाया है और जो रेसिपी हम बना रहे हैं अपनी वो तलों में बनाएंगे क्योंकि हर माँ का जो भरोसा है वो तलों पे पिछले 50 सालों से है तलों में बने खाने बहुत ही लाइट होते हैं जिसकी वजह से आप हर दम फिट और एक्टिव फील करते हैं क्योंकि तलो जानता है अच्छी ग़िज़ाइयत की अहमियत बिल्कुल और उसके साथ जो असां स्पाइसिस जेके ऐड कंदासीं उहे मलका फूड्स छो त सिहत न ठामा लज़्ज़त का हाथ ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां व्यूअर्स त मलका फूड
हुजे या मसाला जेके बि आहिनि हिन जा, फर्स्ट टाइम पाकिस्तान जे अंदरि हिमालया पिंक सॉल्ट इन्हनि में यूज़ कयो वियो आहे। सो तव्हां पंहिंजनि खाधनि में मलका फूड्स जे स्पाइसिस ज़रूरु यूज़ कजो, छो त इहे स्पाइसिस तमामु बहितरीनु आहिनि। इन में हिमालया पिंक सॉल्ट ऐड आहे त तव्हांजे खाधनि में हिकु डिफरेंट जेको आहे लज़त तव्हांखे फील थींदी। तो मुझे ज़रा ये बताइए अब इस रेसिपी के बारे में। अच्छा, हमारी जो ये रेसिपी है इसकी तीन इसके स्टेजेस हैं। पहले जो इसका है, हमने यहाँ पे 500 ग्राम हमने चिकन ली है, उसमें हमने बेक पार्लर के जो सॉसेस हैं, जिसमें हमारे पास सिरका होता है, चिली सॉस होती है और सोया सॉस होती है, वो हमने आधा चाय का चमचा हमने इसमें शामिल किया है। नमक हमने हस्बे ज़रूरत शामिल किया है। एक अंडा इसमें डाला है और 2 से 3 खाने के चमचे हमने इसमें कॉर्नफ्लावर के डाले हैं और मैदा के डाले हैं। अब ये आप डाल के, और इसमें 2 टेबलस्पून ऑयल भी है, ये डाल के आप इसको 15 से 20 मिनट तक के लिए रख दें, इसको मैरिनेट कर दें ताकि ये थोड़ी सी नरम हो जाए, जब हम बनाएं तो ये कच्ची ना रहे अंदर से। फिर उसके बाद हमारी ये फ्राइड राइस की सब्जियां हैं, जिसमें शिमला मिर्च हमने बारीक काटी है, चॉप की है, गाजर है और बंद गोभी है। उसके साथ हरी प्याज है, हमें गार्निश के लिए चाहिए। क्योंकि ये चिली चिकन है तो उसके लिए हमने हरी मिर्चें ली हैं, इनको लंबा लंबा काट लिया है और इसके बीज निकाल दिए हैं। अच्छा, इसके साथ हमारे जो चावल हैं, हमने यहाँ पे 3 कप चावल लिए हैं, इसको हमने बॉईल कर दिया पहले से। चाइनीज़ के जब भी चावल लें उसको पहले से बॉईल कर लें, वो थोड़े से सख्त होते हैं, वो अच्छे लगते हैं और जब वो बनते हैं तो वो बिखरे बिखरे बनते हैं। तो ये यहाँ पे 2 से 3 कप है चावल हैं। अच्छा, इसका तरीका ये है किरण कि जब हमने ये मैरिनेट कर दिया, हम मैरिनेशन के बाद इसको 15 मिनट के बाद हम इसको शैलो फ्राई करेंगे, जैसे फ्रेंच फ्राइज या थोड़े सा उससे कम ऑयल में हम इसको फ्राई करके अलग कर देंगे। उसके बाद हम अपनी सॉस बनाएंगे। सॉस में हम अदरक लहसुन अदरक चॉप्ड यूज़ करेंगे। उसमें हमने यखनी हमें चाहिए होगी आधा कप, यखनी डालेंगे। यखनी डाल के हमारी जो फ्राइड चिकन है वो हम उस यखनी में ऐड करेंगे। उसके साथ हम थोड़ी सी यखनी में कॉर्नफ्लावर जो है मिक्स करके उसको थोड़ा सा गाढ़ा करने के लिए हम उसमें शामिल कर देंगे। बाकी हमारी सॉसेस ये जाएंगी 2-3 खाने के चमचे और हल्का नमक। तो ये आपकी ग्रेवी ड्राई चिली चिकन रेडी हो जाएगी। और चावलों के लिए भी हमने ऐसे ही करना है कि हमने पहले गार्लिक लेना है, हमने अपना लहसुन लेंगे, उसको तेल में 2 से 3 खाने के चमचे तेल में इसको गरम करेंगे। फिर उसके बाद अपनी एक एक करके जो सख्त सब्ज़ी है जैसे गाजर है पहले वो डालेंगे, फिर हम बंद गोभी डालेंगे, फिर हम शिमला मिर्च डालेंगे। ये डाल के फिर हम इसमें जो भी हमारे ये सॉसेज हैं इनको 2 से 3 खाने के चमचों के हिसाब से चावलों में भी डालेंगे और उसको मिक्स कर देंगे और हमारी रेसिपी तैयार हो जाएगी। चीज़ है, आपने माशाल्लाह से इतनी सारी डिटेल में रेसिपी बता दी। व्यूअर्स यकीन कयो ही क्विक रेसिपीज़ हूंदियूं आहिनि। चाइनीज़ तमामु जल्दी ठही वेंदो आहे, जेको टाइम टेकिंग हूंदो आहे न वो वेजिटेबल्स कटिंग में सॼो टाइम जी जी बिल्कुल हलियो वेंदो आहे। बिल्कुल। त जेके भेनरूं ॾिसी रहियूं आहिनि ऐं जेके चाइनीज़ स्पेशलिस्ट आहिनि ऐं जेके ठाहींदियूं आहिनि त उहे यकीनन सम्झी सघनि थियूं त सॼो वक़्तु जेको आहे न कटिंग में ई गुज़री वेंदो आहे। जंहिं वक़्तु असां प्रिपेयर करण लाइ रेसिपी ईंदा आहियूं त उहो बस 10 मिनट्स के अंदर अंदर तैयार हो जाती है। क्योंकि जब भी आप बना रहे हो तो टाइम आपका ऐसा होना चाहिए, वक्त आप थोड़ा सा काम उसको आधा काम अपना करके रख दें। तो जब आपने बिल्कुल तैयार करना है उसको फ्रेश, तो आपका ये वाला होता है कि सिर्फ पकाने का काम हो, काटने का काम प्रिपेयर होनी चाहिए। बिल्कुल चलें, ज़बरदस्त। और उम्मीद करते हैं कि हमेशा की तरह आज की रेसिपी भी बहुत ही टेस्टी होगी। कॉल आया सा अगर ॾिसूं केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं आमिर जो अलीगुल भट्टी पियो ॻाल्हायां, सदर कराची खां। भाउ ख़ुशि आहियो? साईं भट्टी साहब ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आदि किरण भेण ख़ुशि आहियो? अलीगुल भट्टी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? भाभी ठीकु आहे? बिल्कुल, सॼी फैमिली ठीकु आहे। तव्हांजो परिवार ॾिसूं पिया माशाल्लाह। तव्हांजी भाइटरी 6.5 साल जी नंढड़ी आहे मुंहिंजी, उहा तव्हांखे नात ॿुधाईंदी। जी 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 ॿुधायो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम आपी। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो?
जी मैं बिल्कुल ठीक हूँ। तव्हांजो नालो छा आहे? उम्मे फरवा। उम्मे फातिमा। फरवा। फरवा। उम्मे फरवा। उम्मे फरवा, तव्हांजी उमिरि केतिरी आहे? केतिरनि सालनि जा आहियो? 7। 7 सालनि जी आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। पोइ छा था ॿुधायो तव्हां असांखे? हाँ जी जी। रब्बी जल्लल्लाह मासी क़ल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तेरे सदके में आका सारे जहां को दीन मिला बेदीनों ने कलमा पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह बिनते नबी पूजे गया आका से उसने ये कहा हर हो नबी तो बदला उजरा मेरी मुट्ठी में है क्या आका का फरमान हुआ सुभान अल्लाह। माशाल्लाह माशाअल्लाह माशाल्लाह। माशाअल्लाह। तमाम Thank you. खूबसूरत खूबसूरत बहुत आवाज। क्यूट माशाअल्लाह। फरवा फरवा उम्मे फरवा उम्मे जो फरवा। आवाज़ हो। अच्छा हींअर असां सां गॾु सैयद अहमद रज़ा शाह राशदी साहब आहिनि। सो उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। है नहीं जिसके साथ ली करे दुरूद पाक जो नजरान हो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना नबीना मुहम्मद। सिंधी में नात है तमाम प्यारी, पेश तो क्या हो। चंद्र रोज मदीने खा तो लगी हो मुझा सैयद खे तसलाम दीजा हो। चंद्र रोज मदीने खा तो लगी हो मुझा सैयद खे तसलाम दीजा ओ बिगी साए गुंबद जे साम्हूं हो मुझा सॼणन खे त पैगाम दीजा हो। केड़ा केड़ा बुधाया महाल करे या रसूल अल्लाह हो। केड़ा केड़ा बुधाया महाल करे हो। वेठो रो सिकायल सवाल करे ओ मालूम मुझी हिय मिल्कियत थयला मालूम मुझी हिय मिल्कियत थई हो। मुखे तलब जी तांग तमाम दीजा ओ भी साए गुंबद जे साम्हूं हो मुझा सॼणन खे त पैगाम दीजा ओ मुझा अर्ज़गियाज़ियूं मिन थो मञी हो। मुझा अर्ज़गियाज़ियूं मिन थो मञी हो। जिए मां तो चवा तिए तू चइजा ओ मुझो जी जुदाई में तो झुरे अला मुझो जी जुदाई में तो झुरे ओ मुखे घोट घुराए आराम दीजा ओ भी साए गुंबद जे साम्हूं
हो मुझा सजेड़न खे त पैगाम दीजा। आखिर में शायर लिखे तो हो मदीने मरामुल बहारिया। शाह साहब हर कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे, इहा असांजी बि ख्वाहिश आहे। शायर तमामु बहितरीन लिखियो आहे। मदीने मरामुल बहारिया या रसूल अल्लाह हो मदीने मरामुल बहारिया हो मुखे कफन खतो भी उतां जो मिले हो जाए जन्नतुल बकिया मुकाम मिले। अल्लाह जाए जन्नतुल बकिया मुकाम मिले। ओ मुखे क़यामत ॾींहुं छॾाए जा ओ भी साए गुंबद जे साम्हूं हो मुझा सजेड़न खे त पैगाम दीजा। ओ चंड रोज़ मदीने खां थो लंघी हो मुझा सैयद खे त सलाम दीजा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। दोस्तों हींअर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था। महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन जेका तव्हां हींअर KTN चैनल ते ॾिसी रहिया आहियो, ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल जे ज़रिए बि शामिलु थी सघो था। स्क्रीन ते तव्हां नंबर ॾिसंदा हूंदा 021-353-12572 असांजो नंबर आहे। तव्हां हिन ते कॉल कयो। मुफ्ती साहब बि असां सां गॾु आहिनि। तव्हांजे माइंड में बि अगरि के क्वेश्चन्स हुजनि जेके तव्हां पुछणु चाहियो था रोज़मर्रा जी लाइफ जे हवाले सां या रमज़ानुल मुबारक जे हवाले सां, त तव्हां मुफ्ती साहब खां लाइव कॉल ज़रिए मालूमात वठी सघो था। कुझु सवालात किरन वटि बि आहिनि ऐं महरीन वटि बि आहिनि, त आउं तव्हां खां पहिरियां त मां सवाल करणु चाहींदसि लामा साहब खां, उन खां पोइ जेको आहे महरीन सवाल करणु चाहींदी। त लामा साहब मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त ईमान जूं केतिरियूं क़िस्मूं आहिनि? हदीस पाक में अचे थो त ईमान जूं 60 क़िस्मूं आहिनि ऐं उन्हनि क़िस्मनि मंझां हिकिड़ी क़िस्म इहा आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हया बि ईमान जो हिसो आहे। माशाअल्लाह। ऐं ईअं ई हदीस पाक में अचे थो त इंसान जॾहिं ॿिए इंसान खे तकलीफ़ ॾिए थो या मक़सदु को ॾोह करे थो, ॾंड वग़ैरह करे थो या फुरमार करे थो, त इन जे करण सां ईमान कमज़ोर थी वञे थो। पर वरी ईमान मज़बूत कीअं थिए थो, ईमान बचे कीअं थो, त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो शख़्स मोमिन ऐं मुस्लमान आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान सां उन जो पड़ोसी महफ़ूज़ रहे। त इहा बि हक़ीक़त में ईमान जी क़िस्म आहे। ऐं क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व रसूल। ऐं ॿी जाइ ते अचे थो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त अल्लाह तबारक व तआला सां बि तव्हां ख़यानत न करियो ऐं अल्लाह तबारक व तआला जे रसूल सां बि ख़यानत न करियो ऐं तव्हां पंहिंजनि अमानतनि जे अंदरि बि ख़यानत न करियो। ऐं ख़यानत करणु इहो वरी ईमान जे मुतलाफ़ी आहे ऐं जेको शख़्स अमानतनि जो अमीन आहे उहो साहिब ईमान आहे। माशाअल्लाह। जी महरीन, आपके माइंड में जो सवाल है? सवाल है वो बड़ा कॉमन सा है लेकिन क्लियर नहीं है। मैं चाह रही थी कि ये ज़रा थोड़ा सा क्लियर हो जाए। जैसे हमारे रमज़ान में रोज़े हमारे छूट जाते हैं, कभी बीमार हो या कोई भी वजह हो, तो ये दूसरे रमज़ान आने से पहले उनको रखना ज़रूरी है, या अगर रमज़ान पिछले रमज़ान के रोज़े हैं आपके जो आपने नहीं रखे हैं और ये रमज़ान आ गया है, तो क्या वो पूरे हो जाते हैं? कहते हैं कबूल नहीं होते। बाज़ लोग बहुत बड़े डिफरेंट रिव्यूज़ हैं इसके बारे में। तव्हांजो सवाल तमामु बहितर आहे माशाअल्लाह। जीअं त असां उसर ऐं युसर जे हवाले सां गुफ़्तगू करे चुका आहियूं त रमज़ान शरीफ़ में कई इंसान सां मसइला पेश थियनि था शरी एतबार सां ऐं बीमारी जी सूरत में। इन सूरत में अगर को रोज़ो रहिजी थो वञे कंहिं उज़्र शरी जी वजह सां
त पोइ इन जी कज़ा लाज़िम आहे। अगर एक रोज़ो रहे तो 2 रहजनि था, 5 वग़ैरह रहजनि था, त पोइ इन जी कज़ा लाज़िम आहे। कज़ा जो हुक्म इहो आहे त जीअं माह रमज़ान मुबारक मुकमल थिए थो त तव्हां कोशिशि करियो त उन्हनि खे फौरी तौर ते अदा करियो ऐं कज़ा में ताख़ीर न करणु घुरिजे। जेतिरो इंसान ताख़ीर कंदो त थी सघे थो त उहो मक़सद ज़ाइल थी वञे ऐं उन खां बचण जे लाइ बहितर इहो आहे त जीअं माह रमज़ान मुबारक मुकमल थिए ऐं उन खां पोइ तव्हां फ़ौरन उहो कज़ा रोज़ो अदा जी सूरत में रखी छॾियो त इंशाअल्लाह तव्हांजो उहो रोज़ो अल्लाह जे फज़ल सां ओतिरो ही अजर ऐं सवाब मिलंदो जेतिरो माह रमज़ान मुबारक में मिले थो। मतलब मेरा कहने का मतलब ये है कि जैसे आपने पिछले रमज़ान का रोज़ा छूट गया आपका और नए रमज़ान आ गए, तो क्या लोगों का बाज़ वक़्त कहना ये होता है कि आपके ये वाले रोज़े पे जी कबूल नहीं होंगे, तो ऐसी कोई बात है या नहीं है? मतलब इन्हनि जे चवण जो मक़सदु इहो आहे त अगरि पिछले रमज़ान जा रोज़ा छॾाइजी विया, हिननि कज़ा रोज़ा बि न रखिया, वरी हिननि नए रमज़ान में शुरूआत विधी आहे त पोइ उहे जेके रोज़ा न रखियाऊं उहे हिन रमज़ान खां पोइ रखी सघनि था या बिल्कुलु? अगरि पोइ रमज़ान जा रोज़ा न रखी सघिया आहिनि, हीअ रमज़ान अची वियो आहे त हिन वक़्तु हिन रमज़ान जा रोज़ा रखणु फ़र्ज़ आहिनि ऐं उहा जेका कज़ा आहे हुननि रोज़नि जी उहा हुनजे मथां बरक़रार आहे, लिहाज़ा उहा हिनखे ज़िंदगी में अदा करणी आहे। अच्छा, मतलब वो आप समझा क्या मौलवी साहब ने कहा? उन्होंने कहा कि जो रोज़े हैं, जो ये वाले रोज़े हैं वो तो फ़र्ज़ ही हैं, वो आपको रखने हैं, लेकिन जो आपके कज़ा रोज़े हैं वो आप इसके बाद भी रख सकती हैं। वो कज़ा तो रोज़े आप पर हैं, हर सूरत में रखने, हर सूरत में आपको रखने, हर सूरत में आपने अदा करनी है। लेकिन ये जो रोजे इस माह मुबारक के फर्ज हैं ये रखना लाजमी है और इनका अजर आपको बिल्कुल मिलेगा, लेकिन जो कज़ा है वो जरूरी है, वो आपको हर सूरत में रखने होंगे। शुक्रिया, बहुत शुक्रिया, बहुत ही खूबसूरत तरीके से असांजे मुफ्ती साहब असांखे जवाब ॿुधाया। अच्छा, असांजी ॿी भेण बि असां सां गॾु आहे, तूबा मुस्तफ़ा हाशमी, उनखे बि असीं गुज़ारिश कंदासीं त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह। खाक मुझ में कमाल रखा है, खाक मुझ में कमाल रखा है, खाक मुझ में कमाल रखा है कि मुस्तफ़ा ने संभाल रखा है, मुस्तफ़ा ने संभाल रखा है, मुस्तफ़ा ने संभाल रखा है। और मेरे ऐबों पे डाल कर पर्दा, मेरे ऐबों पे डाल कर पर्दा कि मुझको अच्छों में डाल रखा है, मुझको अच्छों में डाल रखा है, मुस्तफ़ा ने संभाल रखा है। और अपने दामन से करके वाबस्ता, अपने दामन से करके वाबस्ता, हर मुसीबत से टाल रखा है, हर मुसीबत से टाल रखा है। और मुस्तफ़ा की शबी हुसैन और हसन, मुस्तफ़ा की शबी हुसैन और हसन
के नाम पर्दे में आल रखा है, नाम पर्दे में आल रखा है, मुस्तफा ने संभाल रखा है, मुस्तफा ने संभाल रखा है। और उसको कोई गिरा नहीं सकता, अरे उसको कोई गिरा नहीं सकता, कि जिसको तुमने संभाल रखा है, जिसको तुमने संभाल रखा है, खाक मुझ में कमाल रखा है। और मैं तो सरकार कब का मर जाता, अरे मैं तो सरकार कब का मर जाता, कि तेरे टुकड़ों ने पाल रखा है, तेरे टुकड़ों ने पाल रखा है, मुस्तफा ने संभाल रखा है। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, क्या खूबसूरत अशार थे। मुस्तफ़ा ने संभाल रखा है, माशाल्लाह माशाल्लाह। अञा किरण तव्हां वटि ईमान जे हवाले सां कुझु सवाल आहिनि? बिल्कुलु, मां पुछणु चाहींदसि त ईमान जी लुग़वी माना छा आहे? जी, ईमान इहो अमन मंझां माख़ूज़ आहे। इन जो मतिलबु आहे त नफ़्स जो मुतमइन थियणु ऐं ख़ौफ़ जो ख़तमु थियणु। ऐं ईमान जो जेको असुलु बुनियादी मक़सदु आहे उहो अल्लाह तबारक व तआला जे मथां ऐं उन जे रसूल जे मथां, किताबनि जे मथां, सहीफ़नि जे मथां, जन्नत ऐं दोज़ख जे मथां ऐं क़यामत जे ॾींहं जे मथां ईमान आणणु आहे। सही। ऐं बुख़ारी शरीफ़ जी जेका हदीस आहे किताबुल ईमान जे अंदरि, उन में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमाइन। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन वक़्त ताईं को बि शख़्स मोमिन नथो थी सघे जेसि ताईं हत्ता अकून अहब्ब इलैहि, उहो हर शइ खां वधीक करे मूं सां मुहबत करे ऐं पंहिंजी जान खां वधीक करे, पंहिंजे औलाद खां वधीक करे, पंहिंजे वालिदैन खां वधीक करे, हर शइ खां वधीक करे जेसि ताईं मूं सां मुहबत न करे तेसि ताईं उहो शख़्स मोमिन नथो थी सघे। गोया इन मां इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त ईमान जो बुनियादी मक़सदु इहो आहे त अल्लाह तबारक व तआला ऐं उन जे नबीअ सां हर शइ खां वधीक करे इंसान खे मुहबत करणु घुरिजे। इहो असल में ईमान जो बुनियादी मक़सदु आहे। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। दोस्तो, असांजी ट्रांसमिशन जारी आहे। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो। अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं हिन सेगमेंट में जेके हींअर महिमान असां सां गॾु आहिनि, असांजी महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में तमामु प्यारा महिमान आहिनि असांजा। हिकिड़ो त असांजो नंढड़ो भाउ आहे जेको हर साल असांजे प्रोग्राम में महिमान रमज़ान में हिकिड़ी चइजे त 4 चंड हणी छॾींदो आहे। सो आऊं चाहींदुसि त ॻाल्हायूं घटि हिन सेगमेंट में ऐं हिननि महिमाननि खे वधीक टाइम ॾिजे। इन्हनि जो तारुफ़ कराईंदो थो हलां। असां सां गॾु मुंहिंजे लेफ्ट हैंड ते वेठा आहिनि बासित अली खां ऐं उबैद अली खान साहब। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक ठाक। ऐं ॿियो मुंहिंजे राइट हैंड ते छा चइजे त नारी ॻाल्हि त ही हिकिड़ो चहिरो त उहो आहे जंहिंखे असीं 12 महीना ई ॾिसंदा आहियूं। तव्हां रंगन भरी शाम में ॾिसंदा हूंदव, ऐं श्रीराग में ॾिसंदा हूंदसि। पर मां 2 ॾींहंनि खां मिस पई कयां, न ॾिठो हुयो त कमी महसूस पई थिए। अॼु उहा कमी पूरी थी वई। बिल्कुलु। त असां सां गॾु वन एंड ओनली शोबी भाई ऐं अली रज़ा असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम अली। अस्सलाम वालेकुम। ऐं शोबी त हाणे वॾा महिमान माशाल्लाह गिफ्ट बि विराए पियो प्रोग्रामनि में। सो बिज़ी माण्हू आहे, सो टाइम घटि आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे। त बासित अली ख़ान साहब ऐं उबैद अली ख़ान साहब खे असीं रिक्वेस्ट कंदासीं त प्लीज़।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बर मोहम्मद व आले मोहम्मद सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आले मुहम्मद। हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की कि हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की। हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की। हाँ हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की कि अर्शे बरी से पूछिए अज़मत रसूल की कि हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की। यूसुफ ना रुकते दिल में जुलेखा के एक पल। हाँ यूसुफ ना रुकते दिल में जुलेखा के एक पल कि अच्छा है उसने देखना सूरत रसूल की कि हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की। कुरान अहले बैत के हमरा जाने लो। कुरान अहले बैत के हमरा जाने लो। रज़ा भाई कि दुनिया में काम आएगी सुन्नत रसूल की कि दुनिया में काम आएगी सुन्नत रसूल की। हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की कि अर्शे बरी से पूछिए अज़मत रसूल की कि हम क्या बयां करेंगे फजीलत रसूल की। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह बहुत खूब। बासित अली ख़ान साहब ऐं उबैद अली ख़ान साहब तमामु ख़ूबसूरत असांखे हीउ कलाम ॿुधायो। हाणे अली रज़ा माशाल्लाह सां अली रज़ा बि कमाल है। अली हमारे पास टाइम कम है क्योंकि आपको अभी खुशबू आ रही होगी हमारे फ्लोर पर बड़ी अच्छी। हाँ और वैसी ही खुशबुएं हर किसी के घर में इस टाइम पर होंगी। तो हम चाहते हैं कि इन लवाजमात के बीच में अगर आपकी खूबसूरत और प्यारी आवाज़ भी शामिल हो जाए तो आज का हमारा जो ये रोज़ा है उसको और भी चार चांद लग जाएंगे। प्लीज़ ये माइक पास कर दीजिएगा। माइक ये भी दिखाएं कोई फॉल्ट है माइक में दोनों चेक कर लीजिएगा। सल्लल्लाहु अलैहि
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या नबीना। दिल शकिस्ता है मेरा तो क्या हम इसमें रहते हैं शाहे दो आलम, इसमें रहते हैं शाहे दो आलम। जब से मेहमान हुए हैं वो दिल के, जब से मेहमान हुए हैं वो दिल के, दिल मेरा बन गया है मदीना। मेरे दिल में है याद मोहम्मद। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे दिल में है याद मोहम्मद। मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, ताजदारे हरम के करम से, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना। मेरे दिल में है याद मोहम्मद। मैं गुलामे गुलामाने हैदर, मैं गुलामे गुलामाने हैदर, मैं सगे आस्ताने मोहम्मद, मैं सगे आस्ताने मोहम्मद। काबिले फख्र है मौत मेरी, काबिले फख्र है मौत मेरी, काबिले रश्क है मेरा जीना। मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे दिल में है याद मोहम्मद। वो ही हसनी हुसैन चमन के दो फूल, वो ही हसनी हुसैन चमन के दो फूल। नूरे मौला अली जाने ज़हरा बतूल, नूरे मौला अली जाने ज़हरा बतूल। जिसके नाना रसूल खुदा ज़िमा का, उन पे
लाखों करोड़ों दुरूद व सलाम, उन पे लाखों करोड़ों दुरूद व सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाख, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाख, आप भी शामिल हो जाना। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे दिल में है याद मोहम्मद। मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, ताजदारे हरम के करम से, ताजदारे हरम के करम से। आ गया जिंदगी का करीना, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, बहुत खूब। ऐं अली जी त यार या ॻाल्हि ई पंहिंजी आहे, हिकिड़ो त आवाज़ में मिठास एतिरी आहे अली जी। सो अच्छा, अली बि असां सां 6-7 सालनि जी ट्रांसमिशन जी माशाअल्लाह माशाअल्लाह। असां छा आहे त हिकिड़ा माण्हू वधंदा आहिनि न, फ्लोर खे वधाईंदा आहिनि, असांजी फ्लोर खे नंढो करे छॾियो आहे। वॾे फ्लोर खां हीअं हेॾो वॾो फ्लोर हो न कंहिं ज़माने में, हेॾो वॾो फ्लोर हो, पोइ हीअं थी वियो, पोइ हीअं थी वियो, हाणे त माना हीअं करे वेठा आहियूं। मुझे आज भी याद है पर पहली असां सां गॾु उअं ई पहिरें ॾींहं खां ई उन ई गॾु आहे। जी अली, आप कुछ बोल रहे हैं? जी, पहली ट्रांसमिशन जब थी तो एक टास्क भी होता है ना हर चैनल के लिए। मेहमान रमज़ान का स्टार्ट आमिर दादा ने किया था, हमारे आमिर भाई ने, और मतलब यानी कि वो एक चैलेंज भी था कि यार हम ट्रांसमिशन को स्टार्ट कर रहे हैं, और माशाल्लाह वो इतनी खूबसूरत ट्रांसमिशन थी, मतलब मेरे लिए वो एक स्टार्ट था। इन्होंने मुझे एक टास्क दिया था, मैं कभी भी कवालियाँ नहीं करता था, मैं नाते नहीं पढ़ता था। आज जो मैं नाते पढ़ रहा हूँ या कवालियाँ मैं पढ़ रहा हूँ, वो सिर्फ आमिर भाई की वजह से। इन्होंने मुझे कहा कि तुम मेरे साथ हो गए, सिर्फ गाने नहीं गाने हमने, आज तुमने ये रमज़ान ट्रांसमिशन करनी है, इसमें कवालियाँ नाते तुम करोगे। तो मैं पूरे महीने इनके साथ था, और क्या खूबसूरत मेरा टाइम गुजरा है, वो बड़ा ज़बरदस्त। बिल्कुल बिल्कुल ज़बरदस्त। असां सां गॾु असांजा ॿिया दोस्त बि वेठा आहिनि, ऐं उन खां पहिरीं असां अगरि किचन जी तरफ़ हिकिड़ो मिंट अगरि असीं हलूं। जी मेरीन, डिश आउट हो रहा है? जी जी बिल्कुल, डिश आउट हो रहा है, बिल्कुल तैयार है हमारी चिली चिकन। और मुझे भी भूख लग रही है आज तो देख क्योंकि इतनी मज़ेदार एक रेसिपी बनी है। ज़बरदस्त। तो चलें, जब तक ये डिश आउट हो तो तब तक हमारे और भी मेहमान हैं हमारे साथ, बासित अली खान ऐं उबैद अली खान साहब। तो सर माइक्स वरी ट्रांसफ़र कंदा? हाँ जी जी, लीजिएगा। ये ले सर, ये हम पासिंग फ्लो खेलते रहते हैं ना, आखिर में थोड़ा सा कहते हैं कि इफ्तार से पहले थोड़ी एक्सरसाइज भी करनी चाहिए, ये वॉक हो जाती है, हमारी बॉडी मूव होती है तो हमारी वॉक हो जाती है। जी खान साहब प्लीज़। 3 से 4 बार एक नाते रसूल लोग भूल के कोशिश करेंगे इंशाल्लाह साथ मिलके पढ़ें, ताकि लुत्फ़ ही है। माशाल्लाह इतना अच्छा जिक्र किया, मालिक की तौफीक में इजाफा फरमाए। आमीन। सलाम पढ़ देने के मोहम्मद पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जहाँ हुसैन वहाँ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा
जिसे नसीब नहीं हुए अहले बैते रसूल उसे नसीब कहाँ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अली की तेग से तारीख पूछिए सबकी पढ़ा था किसने कहा ला इलाहा इल्लल्लाह बुलंद आवाज से कहें ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला सलामत रहें इल्लल्लाह अजान में काबिल गौर आजाद भाई अजान में अली अकबर ने ला इलाहा कहा अजान में के अजान में अली अकबर ने ला इलाहा कहा तो आज तक है जवान ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिसे नसीब नहीं हुए अहले बैते रसूल उसे नसीब कहाँ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जहाँ हुसैन वहाँ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहुम्मा सल्ली सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह तमामु खूबसूरत अच्छा असांजी अॼु जेका रेसिपी हुई उनजी डिश आउट थी चुकी आहे तव्हां उनजी प्रेज़ेंटेशन ॾिसी सघो था अगरि कैमरा ते ॾेखारे सघूं त वाओ। या इनजी प्रेज़ेंटेशन है शोएब भाई आप भी देख सकते हैं स्क्रीन पर सिर्फ देख सकते हैं शोएब भाई देख सकते हैं आप सिर्फ देख सकते हैं आप और ये बहुत ही खूबसूरत लग रही है और माशाल्लाह, इंशाल्लाह ये माशाल्लाह। खाने में भी बहुत खूबसूरत ही होगी इंशाल्लाह, इंशाल्लाह। सो डिलीशियस होगी सो इंशाल्लाह इफ्तार में हम ट्राई करेंगे कि आज की रेसिपी जो चिकन ट्राई चिली करेंगे। फ्राइड राइस जो आज हमारे बने थे कैसे बने हैं तो 10 मिनट मुश्किल हो गया ब्रो हमसे पूछे ना सर हमसे पूछे हमसे हम रोज खुशबू सूंघते हैं बर्दाश्त नहीं, करते लेकिन हम रोज हैं खाते भी हैं हम रोज खाते भी हैं और हम फिर तारीफ भी करते हैं हमसे पूछे हम बनाते हैं सारा जादू तो आप ही का है बिल्कुल बिल्कुल एक्सीलेंट सो अॼु जी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं लॻी उन जे बारे में असांखे ज़रूरु ॿुधाइजो असांजे सोशल मीडिया ते जेतिरा बि असांजा पेजिस आहिनि फेसबुक हुजे यूट्यूब हुजे
या ॿियूं जेतिरा बि इंस्टाग्राम या जेके ॿियूं असांजे चैनल जिथे जिथे तव्हां ॾिठो थो वञे असांखे, सो उन जे हवाले सां कॉमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त अॼोकी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं लॻी। ऐं जिन जिन कॉल्स कयूं उन्हनि जी वॾी महिरबानी, इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त सुभाणे नए रोज़े ते वरी मुलाक़ात कंदासीं। आख़िरी जो सेगमेंट असां जेको टाइम आहे उहो असां अली रज़ा जे ई हवाले था कयूं। सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे ज़रूरु मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़ जी। दोनों में से जो सही है वो देख लें। मैं चाहूँगा कि दादा आप इसमें मेरे साथ इसे पढ़िए, क्योंकि ये आपकी आवाज़ में बड़ी खूबसूरत लगती है। बिल्कुल, मुझे बहुत कोशिश सारे आलम के लिए, सारे आलम के लिए फकत 4 सांस ऐ के बंदाए आजिज़ को बंदा नवाज।
फिजा तेरा नाम भी, दो जहां फिजा तेरे नाम पर है सुकून फिजा तेरा नाम भी, तेरी ज़ात पर हो दुरूद भी, तेरे नाम पर हो सलाम भी, मुझे अपनी काविश कर अता, तू है मेरा माह तमाम भी, है लुटी लुटी मेरी फिजा, है बुझी बुझी मेरी शाम भी, या मोहम्मद नूर मुजस्सिम, या मोहम्मद नूर मुजस्सिम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, वीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सिम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह, या मोहम्मद नूर मुजस्सिम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई। दादा मैं चाहूँगा कि एक शेर आप भी इसमें शामिल करें अपनी खूबसूरत सी आवाज़ की। हो तेरा वस्फ बयां हो किससे, हो तेरा वस्फ बयां हो किससे, तेरी कौन करेगा बड़ाई, सल्लल्लाह तेरी कौन करेगा बड़ाई। इस रंग के सफर में है जिब्रील अमीन आई, या मोहम्मद नूर मुजस्सिम, या हबीबी या मौला।